अचर हाणे हलण घुर्जे। बस मुझी बि मोकिलाणी कान्हे। वक्त आयो तो तो वटि बि रात जरूर रहेगी, पर फिलहाल वॾे लाइ कुछ करणो आहे। जे असांजे हूंदे वॾे मथां का मुसीबत अची वई त पोइ असांजी ज़िंदगी मथां हैफ़ आहे, हैफ़। फिलहाल त मिठल लाइ असां ॿई काफ़ी आहियूं, पर जे तुंहिंजी ज़रूरत पई त तोखे ज़रूर यादि कंदासीं। पोइ यारो यारी यारो यार। मां उहा FIR कापी ॾिसण थो चाहियां जंहिं तहत तव्हां मीर खान खे गिरफ़्तार कयो आहे। कॾहिं ऐं कहिड़े टाइम ते उनखे छॾियो अथव, मां उहो फाइल बि ॾिसण थो चाहियां ऐं मीर खान जी सही बि ॾेखारियो। मूसा खान कहिड़ी हैसियत जे करे इहो सभु कुझु मां तव्हांखे ॾेखारियो? मां ॻोठ जो चङो आहियां। मूंखे शक आहे त किथे तव्हां मीर खान खे कूड़े इनकाउंटर में माराए न विझो। कूड़ो इनकाउंटर, FIR, इहो छा पियो चई रहीस मूसा खान? दाऊद साहब, तव्हां कानून खां वाक़िफ़ हूंदो। 2-3 ॾींहंनि जे अंदरि मुजरिम खे कोर्ट में पेश करणो हूंदो आहे, पर 7-8 ॾींहं थी विया आहिनि तव्हां मीर खान खे पेश न कयो आहे। मूसा खान जॾहिं मीर खे असां गिरफ़्तारी न कयो त पोइ कोर्ट में किथां पेश कंदुसि? छा मक़सदु तुंहिंजो? मक़सदु साफ़ ज़ाहिर आहे मूसा खान, असां मीर खे गिरफ़्तारी न कयो, पर अॼु मीर जी गिरफ़्तारी जा वारंट वठंदुसि। पोइ ॾिसां त मीर खे तव्हां केतिरो वक़्तु मूंखां लिकाए था सघो। दाऊद साहब, होश सां ॻाल्हाए। मीर खान सां हिन इलाइक़े में 2 दफ़ा मां मिली वियो आहियां। तोखे इहा रांदि ॾाढी महांगी पवंदी। ऑन द ड्यूटी पुलिस ऑफिसर खे धमकाइण वॾो जुर्म हूंदो आहे मूसा खान। वालेकुम सलाम। कमदार किथे आ? बसारा छा भला अॼु ॾाढा ख़ुशि पिया लॻो। कमदार जी बाबा। द्वारे यारनि जी पुछड़ी पई थी लॻे त हेॾो सारो भला मुड़स अलाए काॾे गुम थी वियो आहे। बोतारा बाबा, इहो तव्हांखे अॻु में कमु करणो हो। जे अॻु में इहो कमु करे छॾियो आहे त इहो एतिरो वधनि ई कोन। कमदार, मीर वारनि में एतिरी जुरत ई कोन हुई, पर मूसा खान जी चुर्च में अची हले पंहिंजो पाण खे छा सम्झण लॻा हा। इहो बि विसारे वेठा हा त मिठल खान भूई जो किलो आहे, किलो। उन सां टकराइण में पंहिंजो ई मथो फाटंदुनि। वाह बोतारा, वाह बोतारा, पर हिकिड़ो अर्ज़ु आहे, इहो मूसा खान आहे, अचर वारा न चोटीअ जो ज़ोर लाईंदा, किथे मां ॻोल्हे न कढंदुसि। भले जेतिरो ज़ोर लॻाइणो अथनि लॻाए ॾिसनि, मां बि ॾिसां त उन्हनि में केतिरो दम आहे। वाह बोतारा, वाह अॼु त उहो कमु करे ॾेखारियो अथई जे कमदार दिल ई कुझु थी पई आहे। सॼी ज़िंदगी जेको हुन टोड़ायो न, उहो ई सॼो विसरी वियो। कमदार अञा कुझु कयो ई छा आहे। अॻिते ॾिस त मां हिन जो कहिड़ो थो असरु कयां। मीर आज़ाद न आहे थियो। मिठल जे चवण ते दाऊद हुनखे गुम कयो आहे। पोइ छा करणु घुर्जे रेस? मूंखे ख़ौफ़ आहे त किथे जुर्तू मुक़ाबलो ॾेखारे मिठल मीर खे माराए न विझे। उन खां अॻु जो मिठल खान इहो कदम खणे, मां मिठल जे पेरनि हेठां ज़मीन कढी वठंदुसि। नाज़र, फिलहाल इहा जल्दबाज़ी न कर। पहिरियां असांखे इहा जांच करणी आहे त हुननि वॾे खे गुम किथे कयो आहे। जेसि ताईं सबूत हथ न कंदासीं, असांजी जल्दबाज़ी वॾे खे माराए विझंदी। हा चर, खानू सच थो चए। जेकॾहिं तव्हां हमिलो कयो ऐं मिठल खान बची वियो त हू सभ खां पहिरियां मीर खे माराइण जी कोशिशि कंदो। हा, जेकॾहिं असां सब्र में हूंदासीं त पोइ थी थो सघे त मीर खान खे माराइण खां कतराईंदो रहे।
कुछ भी कयो रेस, कुछ भी कयो, जल्द में जल्द अदा जी जांच लही वठो। ॾींहं ॿिनि में पतो लॻायो त अदा आहे किथे, उनखे कहिड़े थाणे ते लिकायो अथनि। तूं छा थो सम्झ अचर त मां घटि कंदुसि? मां पंहिंजा सभु कमकार छॾे पहिरियां ई इहो कमु कंदुसि। मीर रुगो तव्हांजो भाउ न, पर मुंहिंजो सॼो हथ आहे। मां मीर को सवा अधूरो आहियां, अधूरो। ठीकु आहे रेज़ा, तव्हां इहा कोशिश कयो। असां मिठल खान जी ताड़ में निकिरूं था। जीअं ई मौक़ो मिलियो त लेटाए विझंदासीं। पर हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधो, जेकॾहिं तव्हांजे हमले खां मिठल बची वियो त पोइ मीर बि बची न सघंदो। हा, जेकॾहिं मिठल खे मारे विधो त पोइ दाऊद जो ज़ोर टुटी पवंदो, ऐं पोइ दाऊद मीर खे मारण जी रिस्क न खणंदो। रेस, अदा नबन खे छॾाइण जी कोशिश कयो त जीअं असां मिठल जो बिलो करे सघूं। ख़ुदा कंदो वॾो ख़ैरनि सां ॿाहिरि निकिरी ईंदो, छो त मिठल खान वॾे खे मारण जी ग़लती कॾहिं बि न कंदो। पर जे भुलिजी बि मिठल खान ईअं कयो त रुगो मुल्क टांडा ॾिसंदे, टांडा। ठीकु आहे रेस, पोइ हाणे असां हलूं था। सुभाणे जे कम जी पारत हुजेव। बाबा घबराइजो न, मीर खे मां पाणे हथ करे वठंदुसि। ठीकु आहे रेस। जीअं जीअं छोकिरीअ जे वनवाह में विहारण जा ॾींहं वेझा था अचनि, तूं आजो घर खां ॿाहिरि ई नथो निकिरे। छोकिरीअ खे त न, ॼण को तोखे था वनवाह में विहारणो अचनि। उॾाण मां जो घर में वेठो आहियां, हाँ त पोइ तोखे इहे टीके करण जी ज़रूरत कहिड़ी आहे? कुझु हया अड़े ते घर खां ॿाहिरि निकिरंदे त को 2-3 रुपया आणींदे त घर जो गुज़ारो थींदो न। पर तोखे कबूतरनि उॾाइण खां ई वांद कान्हे, अञा नंढड़ो। कबूतरनि उॾायां बाक़ी तोखे उॾायां? ॻाड़ी न हणो चवां थो। ॿाहिरि निकिरा, ॿाहिरि नोट मिलिया पिया आहिनि, उहे वञाए वञी खणी ईंदुसि। हया कर, हया कर। अड़े माण्हू ॿुधंदई मूंखे थो उॾाए पियो। तुंहिंजे पेट में ॿिलियूं ई इहे आहिनि त बसि ईअं ॿाहिरि निकिरा, नोट पिया हुजनि, मेड़े छड़े खणी अचां, बाक़ी महिनत न करणी पई। मां थी चवां इहे नोट हथ कोन ईंदई जेसीं ताईं हथ पेर न हणंदे, का मज़दूरी न कंदे। ओ ख़ैरा ख़ुदा खे मन, अरे ख़ुदा खे मन। अॼु को ॾींहं ई राति रुगो सब्र कर बस। ख़ैर सां छोकिरी वनवाह में विहारे वञनि, पोइ मूंखे तूं हिन घर में ॾिसंदी ई कोन ॾाइण। खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। हाणे मूंखे कोन थो लॻे पियो त तोखां को महिनत मज़दूरी थींदी। इहो तोखां पुॼंदो ई कोन। हा, अहिड़ो त निकमू मां। हल हल हल, घणो पिटी हाणे, हल हल। हा, तूं कबूतरड़ा उॾाए, वरी लगड़ा आणे ॾियां त उहे बि उॾाए। न बाक़ी तोखे उॾाया। ॾींहं अच्छो मत। अरे हल हाणे छॾ, हण मगन ओए वरी लॻी दुनिया जो हाणे ॾाइण हली कर न ख़राब आहे। आचर पुत्र, का खतरे जी ॻाल्हि त न आहे न अबा? अलाह ख़ैर कंदो बाबा, अदा खेरनि सां अची वेंदो। माण्हू मारण एतिरो सवलो न आहे जो ईअं मारे विझंदसि। पर अदा मूंखे तो खौफ तो थे त किथे ही ज़ालिम पैसा ॾेई पुलिस जे हथां इनखे मारे न विझनि। अदा खे कुझु कोन थींदो, चयुमि त अदा खे कुझु कोन थींदो। वधीक दिलि न लायो। पुत्र, ॿी ख़बर त परियल आयो हो पंहिंजे न्याणी जे बुकी जो सॾु ॾियण। परियल ऐं असांखे सॾु ॾियण आयो हो? बाबा किथे इहा उन्हनि जी चाल त नाहे असांखे घुराए ऐं शादीअ मां ॿाहिरि कढण जी? न अदा, अहिड़ी त का ॻाल्हि न आहे। चाची परियल वारा त मिनतू करे विया आहिनि। हाणे तव्हांजे मोकल ॾियो त असां वञूं। पुत्र, जे ॻोठ वारनि सॾणु शुरू कयो आहे त पोइ असांखे वञणु घुरिजे अबा। कॾहिं बुकी अथनि? अॼु राति अदा। ठीकु आहे, पोइ वेंदासीं न, मां थी ईंदुसि। जे तूं वेंदे त वरी को नओं फॾो खड़ो करे ईंदे। बुकी त राति आहे न? हा बा, राति। पोइ इहो राति ॾिसंदासीं।
कंहिंखे वञणु घुरिजे। बाबा जबरदस्त बाबा ना नहीं कहो छाजी तेरा कमदार मंगलवार के चयो पर ख़बर न अलाए छो देर कई अथसि। ओ दा इहो सालू वॾो निभागो अथई चवंदा न आहिनि त बंगण खे। अरे ठहियो ठहियो घणो थाप न। अदा पोइ मां ॾिसी जांसि भला। वे अची वेंदो। तकड़ बि त तव्हां गया मूंखे चाहे। वो बाबा छॾी वठी चए पूरा सॼी राति जो रधो लॻे थप थप कंदो निभागो टिकींदो वञ वठी वञ बाबा वरण जी कर बाबा जल्दी। सम्झां थो त जंहिं अचे थी। हा दा खैरन सां जंहिं अचे वेंदी रुगो खैरा जे सिर जो ख़ैर हुजे। अस्सलाम वालेकुम। बिस्मिल्लाह। अब असां ना कुछ बात बिस्मिल्लाह। दादा असां न ॾे हलाल ईअं कांब कढी वेठो आहीं सभिनी खां अॻ में लॻे थो ॼण कुंवार जो पीउ तूं ई। जेका रब जी मर्ज़ी आहे जंहिंजो लिखियो जाथे आहे पीउ जे अछे ॾाड़ीअ खे न लॼाइजाए निभाइजाए। अलाह कंदो मोए खटोलो हितां निकिरंदो ई सबर तूं मुंहिंजी सुठी धीउ आहे मुंहिंजी लॼावर धीउ आहे। आचर बि न मुड़ियो ज़िद करे हलियो वियो। अलाह ख़ैर करे खैरन सां मोटी अचे। पराई ख़ुशी में को गंद करे न वेहे। अलाह सां ॼाणींदसि आहे नौजवान सोचे ई कोन थो थोरी थोरी ॻाल्हि ते बंदूकूं सिधियूं कयो बीठो आहे। अलाह पनाह ॾींदो अलाह कंदो खैरन सां मोटी ईंदो।
कमु वठिजो पुट, वक्त जी घड़िया गुज़री वेंदी। पंहिंजे भाउ जी शादी में ज़हर न विझो, सम्झियो न ॻाल्हि? ॿारनि जी ॻाल्हि दिलि में छो थी करी? अधी ख़ैरा, जेकॾहिं तूं चए त मां तोखां माफ़ी थी वठां। माफ़ी वठण जी ज़रूरत न आहे। हिनखे झले छॾियोसि त वरी अहिड़ी हरकत न करे। ख़ैरा चङनि भलनि जे अखियुनि में मिर्च विझी छॾियो, हे त अञा बि ॿार आहे। बसि अधी ख़ैरा, तूं असांजे नच्छी ॾाड़ीअ खे ॾिस, तुंहिंजे बि त नियाणी कुची आहे। अधी कवाली सोन सां कयो। हलो हलो ॾिसां त कीअं थो ख़ैरा जो काज किनू करे। अञा मूंखां नंढो आहे, मुंहिंजे ॼणियनि जो सन आहे। ख़ैरा जो काज किनू कई न त सुख जो सायो न खणी सघंदे। वञ अधी तूं वञ अंदरि वञ। मीर जे अंदरि वञण खां पोइ माहौल ॾाढो थधो थी वियो आहे। ख़बर नाहे त मुंहिंजे हथियारनि खे ज़ंग कीअं लॻी वियो। न रहीस, न ई माहौल थधो थियो आहे, न ई तुंहिंजे हथियारनि खे ज़ंग लॻो आहे। बसि मूं ॼाणी वाणी हथ ढरो कयो आहे, न त हिन वक़्त ताईं सॼो मुल्क रख ॾिसी आहे। रख सॼे मुल्क खे रख करण जी ज़रूरत न आहे। मुंहिंजो सिर्फ़ु हिकु दुश्मन आहे जेको मुंहिंजे हाव ते वेठो तो मुंग डरे। रईस, तुंहिंजो इहो हिकु ई दुश्मन कारीगर खां घटि न आहे। सिर्फ़ु असांखे वॾे जी ख़बर पवे, पोइ ॾिसजांइ तुंहिंजे इन ई दुश्मन खे विच रस्ते ते बीही
उनजी मुंडी नच थींदी असांजो नालो मिटाए छॾिजांइ। हाणे तूं कारीगर जी मुंडी चिथण जी कोशिश कर, बाक़ी मीर खान तोखे बा सलामत ॿाहिरि आणे ॾींदुसि। इहो मूसा खान जो तोसां वाइदो आहे, मूसा खान जो। ठीकु आहे पुतार, जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ मखियूं था पंहिंजे हथियारनि खे तेल।